विरहाङे जे राङनि सिंधी हिंदुनि खे पंहिंजी जनम भूमि सिंध छॾण लाइ मजबूर कयो। सिंधी न सिर्फ़ भारत जे कुंडकश पर दुनिया जे अलॻि अलॻि मुल्कनि में वञी फैलिया। आर्थिक तौरु बुलंदियुनि खे पाईंदे उन सॼो जदोजहद में हुननि इन ॻाल्हि जो अहसासु कयो, हुननि खे महसूसु थियो त आर्थिक बुलंदियूं भले असां पातियूं आहिनि पर असांजी नौजवान पीढ़ी पंहिंजे ॿोली, पंहिंजी संस्कृति ऐं पंहिंजे कल्चर खां कटिजी रही आहे। इन ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ संस्थाऊं जुड़ण लॻियूं। साॻियो ई मक़सदु ऐं मुराद खणी 12 साल अॻु अलायंस ऑफ सिंधीज़ एसोसिएशन्स ऑफ अमेरिका पहिरियों इंटरनेशनल सिंधी सम्मेलन आयोजित कयो। उन जे पोयां मुराद हुई सिंधियुनि खे गॾु करणु ऐं पंहिंजे अबाणे वरसे खां नौजवान पीढ़ीअ खे वाक़ुफ़ु कराइणु। 12 सालनि जो लंबो सफ़र USA ऐं UK खां तय कंदे हिन साल इहो इंटरनेशनल सिंधी सम्मेलन भारत जी ज़मीन ते पहुतो। 12हों इंटरनेशनल सिंधी सम्मेलन आयोजित करण जो जेका ज़िम्मेवारी सौंपी वई उहा हुई सामाजिक, सांस्कृतिक ऐं सभ्यतिक संस्था सहयोग फाउंडेशन ऐं सिंधी शान ते। MMRD ग्राउंड जे विशाल मैदान ते सिंधू नदीअ जे किनारे सिंधड़ी ॻोठ अॾियो वियो। मोहन जे दड़े जूं झलकियूं, संत कंवरराम चौक ऐं झूलेलाल मंदिर जा नज़ारा ऐं अटकल विदेश ऐं देश मां आयल 2000 डेलीगेट्स जिन चाह लगन सां उन में बहिरो वरितो, इहो साबित करे ॾेखारियो त सही माना में हिंदुस्तान जे अंदरि ही अंतर्राष्ट्रीय सम्मेलन साबित थियो आहे। ॿारहें इंटरनेशनल सिंधी सम्मेलन में सहयोग फाउंडेशन ऐं सिंधी शान जे तरफ़ां तव्हां सभिनी जो हार्दिक तहे दिल सां स्वागत आहे। मुंहिंजा दोस्तो के इतिहास लिखंदा आहिनि, के इतिहास पढ़ंदा आहिनि, पर असां ख़ुशकिस्मत आहियूं अॼु हिन 12हें इंटरनेशनल सिंधी सम्मेलन में उहे शख़्सियतूं असां सां हिन मंच ते या मंच खां हेठि असां सां शामिल आहिनि जिन इतिहास ठाहियो आहे, इतिहास रचियो आहे। साईं साधराम साहिब जेके ख़ासि असांखे आशीर्वाद ॾियण लाइ सिंध खां आयल आहिनि। असांजो लासानी रहबर, मां सम्झां थो उन जो कोई सानी कोन्हे, श्री राम जेठमलानी साहिब। असांजे हिन मंच ते इंडस्ट्रियलिस्ट श्रीचंद हिंदुजा, प्रकाश हिंदुजा, मिस्टर चंद्रू रहेजा, मिस्टर नानिक रूपानी, समाजसेवी डॉक्टर LH हीरानंदानी, असांजा संत चांदूराम साहिब, इंद्रसेन ईसरानी जस्टिस, हर हिकु असांजी सिंधी बस्तीअ मां हुननि हिते अची करे असांजी हिमत अफ़ज़ाई कई आहे। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त हिन 12हें इंटरनेशनल सिंधी सम्मेलन में न सिर्फ़ु हिंदुस्तान जा पर दुनिया जे अलॻि अलॻि कोननि मां USA, UK, हांगकांग, सिंगापुर, इंडोनेशिया, जकार्ता, स्पेन, स्विट्ज़रलैंड, दुबई, हर हिकु
हिंदुस्तान का ॿाहिरि जेके असांजे सिंधियुनि वञी पंहिंजा डेरा वठाया उतां हू असां सां शामिल थिया आहिनि। इहो ॾेखारे थो त हींअर असीं उन मंज़िल जे तरफ़ अॻियां वधी रहिया आहियूं जंहिंजी असांखे तमन्ना हुई त असां सिंधियुनि सभु कुझु हासिलु कयो आहे। शख़्सी तरह हर इंसानु जेको आहे हिकु अहिड़े मुक़ाम ते पहुतो आहे जेका दुनिया उन जे अॻियां सीस झुकाए थी पई। हर फील्ड में डॉक्टर हुजे, गोविंद निहालाणी साहिबु अॼु हू फिल्म इंडस्ट्रीअ में हुननि पंहिंजी धाक जमाई आहे। इहे जेके शख़्सियतूं आहिनि, हिकु जेका कमी वक़्तु वक़्तु पे महसूसु थी या इहो चयो पियो वियो, किन त एतिरो चयो त शख़्सी तरह हिननि कामयाबी पातियूं आहिनि, पर ॿधीअ में एकता में किथे न किथे थोरी कमज़ोरी रहिजी वई आहे। हथ हथ में ॾेई करे असीं ॿियनि खे पंहिंजे भाउरनि भेनरुनि खे गॾु खणण जी किथे न किथे कमीअ में रहिया आहियूं। उहा बि अॼु हिन सम्मेलन में जेको असां ही 12हों सम्मेलन करे रहिया आहियूं उनजो इहो मुख्य मक़सदु आहे त असां सिंधी जिते बि हुजूं गॾु रहूं, गॾिजी जे रहंदासीं, एकता में रहंदासीं, हिक ॿिए खे साथ ॾींदासीं त असांजे मथां कॾहिं बि वरी इन नमूने जी ललकार न थींदी त अॼु असां नेशनल एंथम मां सिंध लफ़्ज़ हटायूं था। सिंध असां उन ज़मीन सां वास्तो नथा रखूं। सिंध जेका आहे असांजी जज़्बात सां जुड़ियल आहे। जिते सिंधी रहनि था उहो सिंध आहे। त उन सिंध लफ़्ज़ खे कढाइण लाइ मूवमेंट हली, पर राम जेठमलाणी साहिब खे शाबाश आहे, हू अपेर थिया ऐं उनखे बि बचायो वियो। तंहिंखां पोइ सिंधु दर्शन जी ॻाल्हि थी। सिंधु दर्शन जेका लेह लद्दाख खां नंदी हले थी उन लाइ डिस्कशन थियो, उन जे लाइ मूवमेंट हली। हींअर उल्हासनगर जा प्रॉब्लम छा, जेकॾहिं असांखे ॿधी हूंदी, असांजो आगाज़ हिकु हूंदो त असांखे वरी इन तरह जी काई बि तकलीफ़ दरपेश न ईंदी। ॿियो अॼु जे हिन मुख्य उद्देश्य जेको आहे सम्मेलन जो उहो आहे त छा असां सही माना में पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी संस्कृति, पंहिंजी सभ्यता नौजवान टहीअ ते पहुचाई आहे या न। छाकाणि इहो हिकिड़ो जुमिलो हर सम्मेलन में, हर हिकु मेड़ में, हर सिंधी उत्सव में चयो वञे थो, सिंधी ॻाल्हायो, सिंधियत खे बचायो। नौजवान पुछी रहिया आहिनि त आख़िर सिंधियत तव्हीं चाहियो छा खे था, त असीं उहो मैसेज हिन में ॾियणु चाहियूं था। असीं वर्कशॉप सुभाणे रखी रहिया आहियूं जंहिंमें इहो उद्देश्य आहे त आख़िर सिंधियत छा आहे ऐं नौजवाननि ते असां कीअं पहुचायूं। असां किथे कमज़ोर रहिजी विया आहियूं त उन में कहिड़ी असांखे अॻिराई करणु घुरिजे। असांजी रहबरीअ लाइ असां सां हेतिरा शख़्स मौजूदु आहिनि ऐं मां हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी आयलनि जा, के छत्तीसगढ़ मां आहिनि, के दुर्ग मां आहिनि, के भिलाईअ मां आहिनि, के गुजरात जे कंहिं कोने मां आहिनि, के जामनगर, हिंदुस्तान जे हर कोने मां सिंधी असां सां गॾु आहिनि। इहो ॾेखारे थो अॼु जो ही सम्मेलन हिकु इतिहास जोड़ींदो। मैं यानी कि आपका अपना शत्रुघ्न चंदी रमानी और अपनी पत्नी पूनम शत्रुघ्न सिन्हा की ओर से मैं इस वक्त आपके और आपके अपने कार्यक्रम के बीच में इतने बड़े बड़े विद्वान और सफल लोग बैठे हुए हैं, ज़्यादा रुकावट नहीं डालना चाहूँगा, लेकिन इतना ज़रूर जानता हूँ और मानता हूँ कि सिंधु नहीं होता तो हिंदू नहीं होते, सिंधी नहीं होती तो हिंदी नहीं होती। इसलिए सिंधी हिंदी की और सिंधु हिंदू की जननी है। और आपने जहां जहां अपना कदम रखा है वहां वहां आपने अमिट छाप छोड़ी है। ये कहने में जरा भी अतिशयोक्ति नहीं होगी, जाति नहीं होगी। I won't be exaggerating if I say that not only you have been the most wonderful people but the most successful people in the world. And also I could say that you don't need success, you have deserved success, you deserve success. और ये देख लिए जहां जहां आपने अपनी आवाज बुलंद की है, जहां जहां आपने अपना कदम रखा है, जहां जहां आपने अपनी निगाहें टिकाई हैं, वहां वहां कामयाबी ने आपके कदम चूमे हैं। भले अमेरिका का मामला हो, विदेश का मामला हो, या आज अपने देश में, अपने महाराष्ट्र कर्मभूमि में, अपने उल्लासनगर का मामला हो, कि आज भी आपकी मांग को, आपकी तड़प को, आपके दर्द को समझा है और आपकी आवाज के सामने
सरकार और समाज दोनों ने सर झुकाया है और आपकी मांगें पूरी हुई हैं। मैं इस समारोह में मैं अपनी पत्नी पूनम की तरफ से, कई लोग मुझे कहते हैं कि आप तो 50% सिंधी हो, मैं कहता हूं मैं तो करीब करीब 100% सिंधी हो गया हूं, क्योंकि बाकियों की बीवी अर्धांगिनी होती है, मेरी बीवी सर्वांगनी है। तो सर्वांगनी है तो मैं तो 100% हो चुका हूं। इसलिए मैं अपने परिवार के लिए, अपने समाज के लिए, आपको अगर कहीं भी कोई भी उपयोगिता लगती हो कि मैं आपके कहीं भी कुछ भी काम आ सकूं, तो आप मुझे निसंकोच याद कर लीजिएगा। मैं हर हाल में, हर हालत में आपका हूं, आपका था और आपका रहूंगा। आप तमाम लोग जिंदाबाद, सिंधिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद। अॼु लाइ तव्हां सभिनी खे वाधायूं हुजनिव। असांजे घर में ॻाल्हाईंदा ई आहिनि, मां कोन ॻाल्हाईंदी आहियां, इन करे आई कांट रियली टॉक टू मच। थैंक यू। I came here to express my very best wishes for this 12th International Sindhi Sammelan that you're having, to express my solidarity with the Sindhi Samaj throughout the world. And I know that there are people here who have come from all over the world to attend this very important conference. May I take this opportunity to wish you all the very best in this conference, in the new year, and in the future. Thank you. अॼु ज़रे घटि 60 वरह गुज़री विया आहिनि पंहिंजे सिंध में घर खे अलविदा करे कुझु हिंदुस्तान में आयासीं, कुझु सारे हिंदुस्तान खां ॿाहिरि सारे विश्व जे मुल्कनि में टिड़ी पखड़ी छिड़विछड़ थी, पर तॾहिं बि पंहिंजे शान ऐं इज़त ऐं गर्व सां उते पंहिंजो डेरो ॼमाए वेठा। कब आओगे, घर ने मुझसे चलने वक्त पूछा था। कब आओगे, घर ने मुझसे चलने वक्त पूछा था। यही आवाज अब तक गूंजता है मेरे कानों में। बेघर जरूर थिया आहियूं, सभिनी जातियुनि खे हिंदुस्तान जो को न को टुकड़ो नसीब में ज़रूर मिलियो, पर बदकिस्मत हिंदुनि खे, सिंधियुनि खे हिकु गज़ ज़मीन जो बि पंहिंजी मिल्कियत सम्झण लाइ न ॾिनो वियो। सम्झोसीं त परले थी वई आहे, पर दोस्तो जॾहिं उहे परले जा ज़माना मां यादि कंदो आहियां, तॾहिं लेखराज अज़ीज़ जो हिकिड़ो नंढड़ो शेर यादि ईंदो अथमि। दिल भरिजी चवे अख खे, दिल भरिजी चवे अख खे, बदनाम न कर रोई। दिल भरिजी चवे अख खे, बदनाम न कर रोई। दिल भरिजी चवे अख खे, पधरी न कर कचाई अपनी। दोस्तों, कहिड़ी बि तकलीफ़ में हुआसीं, लिकी लिकी छुपी छुपी रोंदा हुआसीं, मगर कंहिंखे पंहिंजा ॻोढ़ा ॻाढ़ींदो ॾिसणु न ॾिनोसीं ऐं पंहिंजे महिनत, पंहिंजे जफ़ाकशी, पंहिंजे ईमानदारीअ सां जिते वियासीं उते पाण खे बि निहाल कयोसीं ऐं साॻे वक़्तु जेके असांजा पड़ोसी हुआ उन्हनि खे बि निहाल कयोसीं। दोस्तों, ईश्वर असां ते महिरबानी कई आहे। असां जेको सम्झो हो त असां ते वॾी हिकिड़ी क़यामत अची पई आहे, ईश्वर जी कृपा सां
अॼु उन ॻाल्हि खे ॾिसजे त यकीन थींदो त ईश्वर ऐं कुदरत असांजे मथां रहमत कई आहे ऐं जंहिं ॻाल्हि खे असां क़यामत सम्झो उहा हिकु गनीमत निकिती आहे। अॼु मां पंहिंजी अखियुनि अॻियां कंहिंखे ॾिसां थो सॼी दुनिया जा जगमगंदा तारा, टिमकंदड़ तारा, तव्हां तारनि जे तिजले सां पूरे विश्व जो आसमान रोशन थियो आहे। मुबारक आहे तव्हांखे, तव्हांजे सिंधियत खे ऐं तव्हांजे सिंधियत से जो प्रेम आहे ऐं मोहबत आहे उन ते। सिंधियुनि जे सुञाणप जी निशानी आहे असांजी सिंध जी सभ्यता, जंहिं सभ्यता जो मुख में मुख्य जुज़ो आहे सिंधी ॿोली ऐं सिंधी लिपि। मां उमेद थो करियां त इहो ॿियो फ़ैसिलो ज़रूरु कंदा त इन्हीअ ॿोलीअ खे, इन्हीअ सिंधियत जी सिविलाइज़ेशन खे क़ाइमु रखण लाइ, मज़बूत करण लाइ ऐं अमर बणाइण लाइ सिंधी हमेशह सफ़ ॿधी छाती ठोके क़ुर्बानी करण लाइ तयारु थींदा ऐं जेकॾहिं को बि ख़तरो असांजे सिंधियत खे थींदो त उन जो यकमुश्त थी असीं मुक़ाबिलो कंदासीं। अॼु मां साईं जन आया आहिनि, साईं साधराम, वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो असांजे लाइ हू पंहिंजी आशीर्वाद ऐं दुआ खणी आया आहिनि ऐं इन आशीर्वाद ऐं दुआ जो तासीर बि मां अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां त अहिड़ो शुभ ॾींहुं थियो आहे जो कल्ह ताईं जेके सिंधी उल्हासनगर में लखनि जे तइदाद में रोई रहिया हुआ, अॼु उहे ख़ुशीअ जा लुड़क ॻारे रहिया आहिनि। दोस्तो, इहो ई तरीक़ो आहे सिंधियत खे क़ाइमु रखण जो ऐं सिंधियुनि खे मज़बूत करण जो। अंग्रेज़ीअ में पहाको आहे त नथिंग इज़ वर्थ लिविंग फॉर अनलेस इट इज़ वर्थ डाइंग फॉर। जेकॾहिं सिंधियत सां प्रेम ऐं मोहबत अथव त सिंधियत जे लाइ क़ुर्बानी ज़रूरु करणी पवंदी। क़ुर्बानीअ बिना का बि क़ौम न हली सघंदी ऐं क़ुर्बानीअ बिना का बि क़ौम खे ॾिनल ॾात कॾहिं बि असीं उनखे क़ाइमु ऐं अमर नथा रखी सघूं। हिकिड़ी ॻाल्हि त साफ़ आहे त अहिड़े मजूमे में ईअं महसूस थो थिए त असां पंहिंजी सिंधियत में केतिरो फ़ख्रु कयूं था। तमामु ज़रूरी आहे, पर इट्स अ वेरी इम्पॉर्टेंट थिंग त जीअं चयो वियो त इन ग्लोबलाइज़्ड एनवायरनमेंट में पंहिंजी आइडेंटिटी, पंहिंजी सिंधियत क़ाइमु रखणु आसान ॻाल्हि कान्हे। पर्टिकुलरली त असांखे पंहिंजी स्टेट कोन्हे, त उन हिसाब सां पंहिंजी लैंग्वेज खे क़ाइमु रखणु, पंहिंजे कल्चर खे क़ाइमु रखणु हिकु वॾे जदोजहद जी जो सुवालु आहे। ऐं मां हिते प्रोग्राम ॾिसां पियो त उन में केतिरा ई सेशन्स आहिनि जिन में इन्हनि इशूज़ ते वीचार कयो वेंदो ऐं सीरियसली वीचार कयो वेंदो ऐं करणु खपे। छाकाणि त जेकॾहिं असां पंहिंजी लैंग्वेज विसारे छॾींदासीं त असांजो कल्चर बि ख़तमु थी वेंदो, असांजी आइडेंटिटी बि ख़तमु थी वेंदी। हींअर ई असांजी यंगर जनरेशन पुछे थी त सिंधियत आहे छा? छा सिंधियत सिर्फ़ु हार्ड वर्क आहे? सिंधियत सिर्फ़ु डिटरमिन टू सक्सीड जंहिंखे चयो वञे उहो आहे? छा आहे आख़िर सिंधियत? असांखे काई बि अहिड़ी ॻाल्हि कान्हे जंहिंखे असां पॉइंट आउट करे सघूं ऐं चऊं बिकॉज ऑफ दिस वी आर सिंधीज़ एंड वी आर प्राउड टू बी सिंधीज़। असांखे असांजी हिस्ट्री आहे, असांजी तारीख़ आहे, उहा असांखे ॻोल्हणी पवंदी वापसि। हिकु दफ़ो वरी असांखे उनखे उजागर करणु खपंदो ऐं पाण में वेही करे इहो घटि में घटि हिकिड़ो त प्रण करिणो ई पवंदो त असां पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि खे सिंधी ज़रूरु सेखारींदासीं। छाकाणि त हू जेकॾहिं असांजा ॿार ई सिंधी न सम्झंदा, उन्हनि खे ई पंहिंजे सिंधी हुअण में फ़ख्रु न हूंदो, त
त असांजी कम्यूनिटी खे कोई फ्यूचर कोन्हे ऐं इट इज़ अ वेरी सीरियस डेंजर ऐं असांखे इन खे लाइटली न वठणु खपे। मुंहिंजे तरफ़ खां एज अ फिल्म मेकर और एज अ सिंधी जेको बि थोरो कंट्रीब्यूशन थी सघंदो मां ॾियण लाइ तयारु आहियां। कंहिं बि वक़्त में जवाहरानी साहब मूंखे हमेशह फ़ोन कंदा आहिनि, आई ऑलवेज रिस्पॉन्ड टू हिम एंड आई थिंक ही वक़्तु आहे असां पाण में गॾिया आहियूं ऐं सीरियसली इन ॻाल्हि ते वीचार कयूं। मां हिन पूरी कॉन्फ्रेंस खे मुंहिंजी तरफ़ खां पूरी कोऑपरेशन ऐं पूरी वाधायूं एंड बेस्ट विशेस। थैंक यू। असांजे दादा राम जेठमलाणीअ केसवानीअ भाउ जेके सभु असांखे इंफॉर्मेशन ॾिनऊं उन सां असांखे घणो ई नॉलेज मिलियो त अॼु सिंधी कहिड़े पदवीअ ते पहुता आहिनि। जीअं उल्हासनगर जी ॻाल्हि कयूं त मूंखे दादा वासवाणीअ जो फ़ोन आयो हुयो त भई सुभाणे असां हुते हड़ताल कयूं त मां दादा राम जेठमलाणीअ खां पुछियुमि त भई बाबा हे छा आहे? चयऊं सिरी वञी सुम्ही पओ सभु कमु थी वियो आहे। हाणे जेके ॻाल्हियूं तव्हांखे चयऊं त भई कई चुपचाप में करे ईंदा आहिनि, ही इज़ वन ऑफ दैट पर्सन हू डज़ लॉट ऑफ थिंग्स बट ही डज़ंट टॉक। करे जेतिरो त न, कॉन्फिडेंस एतिरो त न, छो त मूंखे पर्सनल अनुभव वधारे थियो आहे त हर चीज़ जो सभु कंठ त न, हिननि खे कुझु किताब खोलण जी बि ज़रूरत न पवंदी आहे। ऐं अहिड़ी क्वालिफिकेशन या कैपेबिलिटी IQ, yet I have to see in the world a person in this profession who would have such memory. अॼु मां सम्मेलन अहिड़ो ॾिसणु चाहींदुमि त भाई सम्मेलन अहिड़ो थिए त भाई घटि में घटि ॿियो कुझु कोन त 1% या 10,000 या 15,000 सिंधी भाउर अहिड़नि सम्मेलन में इकट्ठा थियणु खपनि ऐं सॼे देश खे ख़बर पए त भाई सिंधी सम्मेलन जेको हुयो हिकिड़ो ई अहिड़ो सम्मेलन थियो आहे जेको कि ॿिए कंहिं बि क़ौम में अहिड़ी चीज़ कोन थी थिए। हाणे उहो तॾहिं थी सघंदो आहे जॾहिं सभु भाउर जंहिं महिल कोई बि कॉमन ऑब्जेक्टिव आहे त उन कॉमन ऑब्जेक्टिव वास्ते वी शुड हैव नो पॉलिटिक्स। ईअं न हुजणु खपे भाई केरु थो करे, सभिनी खे ओई महिल साथ ॾियणु खपे। जेको बि भाउ जेको बि इवेंट सिंधियुनि जो इनिशिएट करे, चाहे इंस्टीट्यूशन हुजे, चाहे सम्मेलन हुजे, चाहे काई फिलांथ्रोपिक एक्टिविटी हुजे, सभिनी खे साथ ॾियणु खपे। न त वेही करे असां निंदा कयूं भई असां हिन चढ़े थो हे हीअं न कयो, या खिली खिली मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवां थो, कंहिं चयो अरे भाई पाणी अञा ताईं हिते न आयो आहे, टेबलनि ते पाणी न हुयो त पाणी ऑटोमेटिक अची वियो आहे। वाइब्रेशन जंहिं महिल अचे थी त चवण जो मतिलबु इहो आहे त असां सिंधियुनि खे अॼु ॿिनि चीज़नि जी ज़रूरत आहे त हिक ॿिए ॾींहुं निंदा न कयूं, चाहे उहो असांजो कॉम्पिटिटर हुजे, दुश्मन हुजे, कुझु बि हुजे, असां मिली करे हिन ऑब्जेक्टिव्स खे अचीव कयूं। हाणे सिंधी बिफोर गोइंग टू द सेकेंड सब्जेक्ट मां सोचां थो तव्हां सां शेयर कयां त भाई सिंधी स्मार्टेस्ट वर्ल्ड में छो आहिनि, इंटेलिजेंट वर्ल्ड में छो आहिनि। हाणे मां सम्झां थो त तव्हां लोगनि खे बि कुझु ख़बर हूंदी ई आहे त भाई इन्हीअ करे हिते सिंधी गॾिजी करे कमु नथा करे सघनि, छो त हर कोई सेर जे मथां सवा सेर आहे। सो उन में ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, पर तॾहिं बि अॼु यहूदी आहिनि, उहे बि सेर जे मथां सवा सेर आहिनि, पर दुनिया में जंहिं महिल बि कॉमन ऑब्जेक्टिव थो थिए उन्हनि जो, उहे इकट्ठा था थी वञनि। साईं साधूराम, राम जेठमलानी, श्रीचंद हिंदूजा ऐं मंच ते सभु असांजा महिमान जेके वेठा आहिनि ऑडियंस में,
मां कॉम्प्लीमेंट्स थो ॾियां राम जवरानी खे ऐं प्रेम लालवानी खे, जंहिंजे रग रग में सिंधियत आहे ऐं हेॾो मेलो लॻायो अथऊं कि पूरे दुनिया मां हिते सभु शख़्स वेठा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, असांजे विच में हिकु 16 सालनि जो नौजवान बि वेठो आहे। दादा एले चीरानंदाणी जी उमिरि आहे 88 साल, 8 8 16 करे, सो उहे चवंदा 2 मिंट आशीर्वाद जा, उहे बि ॻाल्हाए। I want to tell you about the educational field, what Hyderabad Sindh Collegiate Board, Jain College, Shivdasani is sitting there, and there was Ms. Wadhwani Sahib is sitting there. Well, we thought of approaching the government where we failed. We wanted to admit 50% Sindhis, but they wouldn't allow us. We ultimately went to the Supreme Court and won the case, and we had to spend 50 crores on the litigations. Now, छा थियो आहे that every Sindhi in this city can be admitted. Remember that. We have got colleges in Ulhasnagar where we have got 10,000 students. I used to go there frequently to find out what is happening there. There are two, middle class was studying, the rich class thought, the child thought, पीउ जो धंधो हले पियो त मां परां छो वञी धंधे ते वेही रहंदुसि, ग़रीब त शराबी अन पढ़ियल पंहिंजे छोकिरनि खे पालींदा हुआ कोन. Now I created an awareness that every Sindhi should be admitted, and I tell you 90% of the Sindhis who come there are admitted, just point blank we give a chit and they are admitted. So Ulhasnagar, we have taken an oath, the board, that within the next 5 years every Sindhi will be a graduate and we will do it. One more, and the person who has given us support is Principal Shivdasani. He has done a lot for Sindhis, but he does it quietly, we do it little openly. And one more point, I'm answering to Mr. There was one day about 15 years ago, a minister from London was in my house. He was John Major's cabinet as urban minister. He told me, why are Indians so different? He didn't talk of Sindhis. Why are Indians so different, peculiar? I said, what happened? He said, whenever we talk, we give something for the Jews. Every Jews, hundreds more Jews will come and tell us, you have done a wonderful thing, you have done a good job, he's a good man. He was giving example of Swami Narayan Temple. He says, I have signed the paper to give land to London for Swami Narayan Temple, and 50 Indians have come, why did you give them? They will not do it. He says, why are you so peculiar? I answer question to our friend. गुरु नानक देव हिकु गांव में वियो, उतां जे माण्हुनि हुनजो तिरस्कार कयो, अपमान कयो। जीअं चइजे खणी अंडा उछलियाऊंसि, अपशब्द ॻाल्हायूंसि, उन्हनि खे वरदान ॾिनई, ॼमिया पिया हुजो। ॿिए हिकु गांव में वियो, उतां जे माण्हुनि हुनजो ज़ोरदार वेलकम कयो, ॾाढो शानदार स्वागत कयऊं। उन्हनि खे चयईं उजड़ी वञो। बाले मर्दाने चयो, साईं जिन तव्हांजो अपमान कयो तिन खे था चओ ॼमिया पिया हुजो, ऐं जिन तव्हांजो एॾो शानदार सत्कार कयो तिन खे था चओ उजड़ी वञो, आख़िर इन जो राज़ छा आहे? साईं गुरु नानक देव चयुनि, हे बेबुनियादी माण्हू आहिनि, इहे हिते ॼमिया पिया हुजनि, जीअं जिते वेंदा उते गंदगी फैलाईंदा, ऐं हे संस्कारनि वारा माण्हू आहिनि, ख़ानदानी माण्हू आहिनि, बुनियादी माण्हू आहिनि, इहे जिते वेंदा सुठाईअ जो प्रचार कंदा। असांखे बि गुरु नानक देव जो आशीर्वाद मिलियो जो असां पंहिंजी सिंधियत जी ख़ुशबू सिर्फ़ु पाकिस्तान ताईं न बल्कि पूरे संसार में फैलाए रहिया आहिनि। विभाजन खे अभिशाप न सम्झी वरदान सम्झूं, सिंध जे विछोड़े खे दिलि में रखंदे पंहिंजी संस्कृतीअ खे, पंहिंजी तहज़ीब खे संसार जे हिकु हिकु कोने में पहुचायूं, ऐं इहो ई शायदि गुरु नानक देव जो आशीर्वाद सिंधी समाज की हो, छो जो सिंधी समाज महिमान नवाज़ीअ में सभिनी खां अॻिते रहंदी आहे। अॼु जे हिन 12 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन जे अवसर ते मंच ते वेठल पूज्य साईं साधराम जी,
चांदूराम साहब, असांजा सभिनी जा प्यारा ऐं मान वारा श्री राम जेठमलानी जी, श्री श्रीचंद जी, श्री रूपानी जी, दादा झमटमल जी, श्री रोहाणी जी ऐं ॿिया मंच ते वेठल मान वारा मुंहिंजा भाउर ऐं साम्हूं सॼे देश जे कोने कोने मां ऐं विश्व जे कई देशनि मां आयल मुंहिंजा प्यारा सिंधी भाउर और भेनरो, अॼु हिन सम्मेलन में अची करे तव्हां सभिनी जा दर्शन करे जेका ख़ुशी थी रही आहे ऐं सभिनी जेके वक्ताउनि सिंधियत जे बारे में चयो, मां त चवंदो आहियां सिंधी अखर में ई सॼी सिंधियत भरियल आहे। सिंधीअ जी स्पेलिंग आहे SINDHI। एस जो मतिलबु स्वीट, स्वीट मतिलबु मिठो, सिंधी हमेशह मिठो हूंदो। आई जो मतिलबु इंटेलिजेंट, सभिनी खां वधीक इंटेलिजेंट सिंधी आहे। एन जो मतिलबु नोबल, डी जो मतिलबु डिवोटेड समर्पित, एच जो मतिलबु ऑनेस्ट ऐं आई जो मतिलबु इंटीग्रेटेड प्रतिबद्ध। अहिड़ो आहे असांजो सिंधी जेको सॼे विश्व में वेठो आहे, हर कोने में आहे। इन करे सिंधियत खे कंहिं बि जेका आंच अचण जी ज़रूरत कोन्हे। पर असीं जेको ॿुधायो त असांजे ॿुधी आहे पर असां में ॿधी कोन्हे। इन ॿधी लाइ हींअर बि जेका सिंधी एकेडमियूं 6 प्रांतनि में आहिनि, मां चवंदो आहियां सभई अलॻि अलॻि हली रहियूं आहिनि। 6 सिंधी एकेडमियूं जेकॾहिं पाण में मिली करे जेकॾहिं हलनि ऐं पंहिंजे प्रोग्रामनि खे ईअं कंसंट्रेट कनि त असीं सिंधियत खे कीअं था वधाए सघूं, त मां सम्झां थो सिंधियत जो भलो थींदो। जॾहिं खां भाउ राम जवाराणी या रणजीत बुटानी ऐं चंद्र मंगनानी हिन सम्मेलन जी पधराई कई त अक्सर सुवाल इहो ई बि उथंदो हो त हिन जो मक़सदु छा आहे, हिन मेले जो मक़सदु छा आहे, हिन सम्मेलन जो मक़सदु छा आहे। मां सम्झां थो त उहो सुवाल सभिनी जो पूरो थी वियो हूंदो, छाकाणि त जेकॾहिं अहिड़ो सम्मेलन न थिए हा त मंच ते हेतिरा दूरांदेश, हेतिरा अॻवान, हेतिरा सियाणा शख़्स असां सभिनी खे हिकु ई वक़्तु मिली कोन सघंदा जिन खे ॿुधूं। राया हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा थींदा आहिनि, पंहिंजूं पंहिंजूं ॻाल्हियूं हर कंहिंखे ॿुधणियूं पवंदियूं आहिनि। ऐं मां तव्हांजी उमेद त तर्जुमानी थो करियां जॾहिं भाउ राम जवाराणी खे ऐं उन टीम खे वाधायूं थो ॾियां त हेॾो मंडाण मंडियो अथसि ऐं ॾाढो कामयाबी सां हली रहियो आहे ऐं तारियुनि जे फ़ैके सां चाहींदुसि त उनजो वाधायूं कयो। त उनजो मक़सदु सिर्फ़ु एतिरो ई हूंदो आहे त असां सभु पाण में हिकु थी गॾिजी करे कुझु अहिड़ा बणिजूं जीअं मणको मणको मिली करे माला बणबी आहे। सो हक़ीक़त में जॾहिं माला बणबी आहे त पोइ उन सां पूजा थींदी आहे, मालिक खे यादि कबो आहे ऐं जॾहिं उहा पूजा हिकु थी करे अॻिते वधंदी आहे त परमात्मा खे बि आणे करे अॻियां बीहारींदी आहे। सो अॼु पाण सभु सिंधी हिकु जॻह ते गॾु थिया आहियूं। असां सिंधी दुनिया जे मुख़्तलिफ़ कोननि में रहंदा आहियूं, मुख़्तलिफ़ जॻहुनि ते रहंदा आहियूं ऐं हर हिकु जॻह ते तमामु घणी कामयाबी ऐं कामरानी माणी आहे। असांजी क़ौम खे पूरी दुनिया मज़बूत, ताक़तवर, ख़ुशहाल ऐं मोहबत भरियल सम्झंदी आहे। उहो इन करे छाकाणि असां जेका बि कामयाबी ऐं कामरानी माणी आहे उनजो सहरो असांजे उन प्रभु परमात्मा जी अपार कृपा ते आहे जंहिं असांखे सिंध जी पवित्र भूमि ते जनमु ॾिनो। छाकाणि त सिंध जी पवित्र भूमि हिकिड़ी अहिड़ी धरती, अहिड़ी जॻह आहे जिते सॼी दुनिया समायल आहे। असां दुनिया में कंहिं बि मुल्क, कंहिं बि प्रदेश में वेंदासीं त असांखे किथे समुंड मिलंदो, किथे दरिया मिलंदो, किथे हरियाली मिलंदी, किथे कोरो कलर मिलंदो ऐं किथे बयाबान मिलंदो ऐं किथे पहाड़ ऐं जंगलात मिलंदा। पर सिंध हिकु अहिड़ी धरती आहे जिते पहाड़ बि मिलंदा, हरियाली बि मिलंदी, कलर बि मिलंदो ऐं बयाबान बि मिलंदा, ख़ुशी बि मिलंदी, दरिया बि मिलंदा
ऐं सभु कुझु मिलंदो। इंसान जी नेचर जेका बि थींदी आहे उहा नेचर सां वास्तो रखंदी आहे। यानी जंहिं इलाइक़े में जेको इंसान पैदा थींदो या रहंदो, उन जी नेचर, उन जी हालत, उन जी रहत ओड़ी बणिजी वेंदी। जेकॾहिं कोई इलाइक़ो पहाड़ी इलाइक़नि में रहंदो त हू थधे दिमाग़ जो रहंदो। इन करे यूरोप वारा जी सोच 100 सालनि ताईं ॻणी वेंदी आहे त जेके तमामु घणी लंबी सोच रखंदा हुआ, छाकाणि त थधे इलाइक़े में रहंदा आहिनि। जेके माण्हू गरम इलाइक़नि में बयाबाननि में रहंदा, उहे कुझु उभारा थींदा आहिनि। ऐं जेके इंसान जिते रहंदो ओड़ी नेचर बणिबी। पर सिंध हिकिड़ी अहिड़ी धरती आहे जिते पूरी नेचर समायल आहे। इन करे सिंध जो इंसान पूरी दुनिया जी नेचर पंहिंजो पाण में समाए थो। इन करे सिंध में असां वेंदासीं, तव्हां ॾिसंदव त हर 10-12 किलोमीटरनि खां बाद इंसान जी सोच बदिलजी वेंदी आहे, उनजी नेचर बदिलजी वेंदी आहे। तव्हां ॻाल्हाइण में महसूसु थींदो त कहिड़ो शिकारपुरी आहे, कहिड़ो साखरू आहे, कहिड़ो लाड़काणे वारो आहे, कहिड़ो दादू वारो आहे, कहिड़ो कराची जो आहे। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि ॻाल्हाइण में ई ज़ाहिर थी वेंदी, उनजो लहजो बदिलजी वेंदो। इन करे सिंध में उहो सभु कुझु आहे जेको दुनिया जी पूरी नेचर में आहे, ऐं जेको सिंध में न आहे उहो दुनिया में किथे बि कोन्हे। तंहिंजे करे सिंध जो इंसान दुनिया जे कंहिं बि कोने में वेंदो आहे त उते कामयाबी पाईंदो आहे। जेका कामयाबी पाईंदो आहे उहा पंहिंजी एतिरी होशियारी जे करे न, पर उन धरती जे करे। छाकाणि त हू पंहिंजे दिमाग़ में पूरी दुनिया खणी करे वञे थो। पूरी नेचर सिंधी जे दिमाग़ में भरियल आहे। पोइ जंहिं कोने में वञे थो उते त तमामु नंढड़ी चीज़ हूंदी आहे, या समुंड हूंदो आहे, या दरिया हूंदो आहे, या हरियाली हूंदी आहे, या बयाबान हूंदो आहे, या कुझु हूंदो आहे। ऐं सिंधी उते पहुची करे थोरी जॻह ते पूरी दुनिया जो दिमाग़ हलाए करे हिकदमि ख़ुशी ऐं ख़ुशहाली खे पाए वठंदो आहे, ऐं कामयाबी ऐं कामरानी जो पंहिंजो नालो रोशन कंदो आहे। तंहिंजे करे इहा देन असांखे उन मालिक जी कुदरत जी आहे। पर हिकिड़ी चवणी आहे त जॾहिं कोई घर जो सरबराह थींदो आहे उनजो फ़र्ज़ु बणिजबो आहे त हू सभिनी जी संभाल करे, सभिनी सां बहितर वर्ताव करे। जॾहिं को लीडर थींदो आहे त पोइ उनजो फ़र्ज़ु बणिबो आहे त सभिनी खे संभाले। साॻे नमूने सिंध जी सरज़मीन जेका ई आहे उते हर क़िस्म जो दिमाग़ आहे, हर क़िस्म जी सोच आहे। पर सिंधी जेके बि थींदा आहिनि, असां ॾिसंदासीं उनमें शिकारपुरी तमामु घणा होशियार थींदा आहिनि, तमामु घणा ॾाह थींदा आहिनि। उनजो कारण बि हिकिड़ो अथव जाग्राफिकली। छाकाणि त सिंध जी जेका बियक आहे उहा ई तगारी वांगुरु आहे। जे तगारी थींदी आहे इहा सिंध जी बियक आहे। जेकॾहिं सिंधू बागड़जी खां या बदाणी खां टुटे दरिया खे घारो पवे तूं शिकारपुर मां वहिकिरो कंदो, ऐं शिकारपुर में अगरि गुज़रे उते जेको कलाक त्योहार आहे घंटिया घर, उनजी सिर्फ़ु मथियो कोनो जेको मथियो किलो लॻल आहे उहो ॾिसण में ईंदो, बाक़ी सॼो शिकारपुर ॿुॾी वेंदो। इन करे तगारी वांगुरु आहे सॼो, यानी तरो जेको आहे सिंध जो उहो शिकारपुर आहे। ऐं जॾहिं तरो थो आहे त क्रीम हमेशह हेठि लहंदी आहे, तरे ते पवंदी आहे, इन करे मथे कोन्ह ईंदी। इन करे पूरी सिंधियुनि में शिकारपुरी तमामु घणा होशियार थींदा आहिनि। ऐं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त ॾेठ वॾाणी साबरी शिकारपुर सां वास्तो रखे थो। इन जे करे सभिनी जो सरबोर बणियो वेंदो आहे ऐं उनजी साफ़ती आहे। तंहिंजे करे असां सिंधी जेके बि आहियूं उहे दुनिया पूरी जी नेचर रखूं था। पूरी दुनिया असांजे दिमाग़ में समायल आहे। ऐं वरी जेकॾहिं सिंधी ॿोली खे असां ॾिसंदासीं त हर ॿोली में ॿियूं जेके बि ॿोलियूं आहिनि, कंहिंमें 22 अखर थींदा आहिनि, कंहिंमें 26 थींदा आहिनि, कंहिंमें 32 थींदा आहिनि,
वधि में वधि कंहिंमें 36 थींदा आहिनि, पर सिंधी ॿोली असांजी अहिड़ी आहे जंहिंमें 52 अखर आहिनि। ऐं दुनिया जूं जेके बि क़ौमूं अथव, वॾी ॻाल्हि त उन जी ॻाल्हाइण वक़्तु जेका ज़बान हलंदी आहे, कंहिंजी हेठि खां मथे हलंदी आहे, कंहिंजी मथे खां हेठि हलंदी आहे, कंहिंजी साॼे खां खाॿे हलंदी आहे, कंहिंजी खाॿे खां साॼो हलंदी आहे, कंहिंजी कंहिं कोने तरफ़ वधंदी आहे, कंहिंजी किथे वेंदी आहे। पर असां सिंधी जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं असांजी ज़बान गोल फिरंदी आहे, वालदी जे गोले वांगुरु फिरंदी आहे। इन करे पूरी दुनिया असां में समायल आहे। असां सिंधी दुनिया जी का बि ॿोली उन असलियत वारे जे ॻाल्हाइण खां वधीक बहितर अंदाज़ में ॻाल्हाए सघूं था। जेतिरी सुठी अंग्रेज़ी असां सिंधी ॻाल्हाईंदासीं अंग्रेज़ न ॻाल्हाईंदो, जेतिरी फ्रेंच असां बहितर ॻाल्हाईंदासीं उहो न ॻाल्हाए सघंदो, जेतिरी सुठी जापानी असां ॻाल्हाईंदासीं उहो जापानीज़ न पहुची सघंदो, जेतिरो ईरानी अफ़गानी जरके बि आहिनि उन्हनि सभिनी खां ॿोलियुनि खां असां वधीक बहितर ॻाल्हाईंदासीं, छाकाणि असांजी ज़बान गोल फिरे थी। ऐं असां एतिरा होशियारु आहियूं जेको सभु ॿोलियूं ॻाल्हाए सघूं था, उनजो कारण असांजी सिंधी ॿोली आहे। जेकॾहिं असांखे सिंधी ॿोली आई त दुनिया जूं सभु ॿोलियूं ईंदियूं, ऐं जेकॾहिं सिंधी भुलिजी वई त पोइ असां रुकिजी वेंदासीं। तंहिंजे करे ॿोली जो ख़ासि ख़्यालु करणु खपे। ऐं असांखे यादि रखणु खपे त जंहिं धरती असांखे एतिरो कुझु ॾिनो आहे जो असांजे दिमाग़ खे दुनिया जो गोलो, अॼु चइजे थो त दुनिया ग्लोबलाइज़ थी रही आहे। इहा त साल ॿिनि जी ॻाल्हि आहे, पर असां सिंधियुनि जो दिमाग़ त हज़ारे सालनि खां अॻु में ग्लोबलाइज़ आहे, छाकाणि त पूरी दुनिया जी नेचर त असांजे दिमाग़ में समायल आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे, जनरेशन जेका बि थींदी आहे, पीढ़ियूं जेके बि थींदियूं आहिनि, 10 पीढ़ियुनि ताईं उहे मज़बूती सां उनजो रेशियो थींदो आहे। पहिरियों 2 खां 3 पीढ़ियूं बिल्कुलु मज़बूती सां हलंदियूं आहिनि, उनखां बाद खून छिॾिरो थियणु शुरू थींदो आहे। 4हीं 5हीं पीढ़ी ते उहा क़ाबिलियत न रहंदी आहे, 6हीं पीढ़ी ते घटिजणु मुकमिल शुरू थींदी आहे, ऐं 10हीं पीढ़ी ते मुकमिल ख़तमु थींदी आहे। तंहिंजे करे असांजा घणा भाउर, असांजा घणा भेनर सिंध छॾे करे ॿाहिरि हलिया विया, ऐं उन्हनि खे तक़रीबन 3 पीढ़ी शुरू थी रही आहे, या 4थी पीढ़ी हले पई, पोटा ॾोहिटा शुरू थी विया आहिनि। इन करे जेतिरा असांजा वॾा होशियार हुआ, उहा असां में फ़र्क़ु ज़रूरु आयो आहे, छाकाणि उन्हनि जेतिरे महिनतूं कयूं, उन्हनि जेतिरा कारनामा कया, उहे जेतिरो अॻिते वधिया, असांजे नौजवाननि में आहिस्ते आहिस्ते उहा कमी ईंदी। उन कमी जो कारण छाकाणि असां उन आबहवा, उन धरती, उन नेचर खां थोरो परभरो थी विया आहियूं, उन सां वास्तो कोन था रखूं। जेकॾहिं इहा नेचर असांजी 2-3 पीढ़ियूं अञा पोइ ते आई त पोइ असांजा सिंधी शायदि एतिरो होशियारु, एतिरा ॾाह या एतिरा आकिल न रहे। तंहिंजे करे असांखे अहिड़ो कुझु करिणो आहे जीअं उन्हनि जी आबहवा उन्हनि खे मिलंदी रहे, उन जी नेचर उन्हनि खे वापसि मिलंदी रहे। जीअं का गाॾी हूंदी आहे, इंजण वेझी वेंदो आहे, वरी रीजनरेट कबो आहे त वरी गाॾी उन वांगुरु हलंदी शुरू थींदी आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे ॿारनि खे वरी कोशिशि करे अहिड़ो माहौल पैदा कयूं जे हिकु दफ़ो 2 दफ़ा उन्हनि खे सिंध अचण जो मौक़ो ज़रूरु ॾियूं, जो वरी नवां थी करे वरी ब्रेन वॉश करे वरी अॻिते वधनि। ऐं सिंधी क़ौम 2 नालनि सां सुञाती वेंदी आहे, जंहिंखे हिंदू ऐं मुस्लिम ॿई बराबरि इज़त ॾियनि। उन्हनि में हिकिड़ो आहे शाह अब्दुल लतीफ़ भेटियाई, ऐं ॿियो नालो आहे संत कंवरराम। तंहिंजे करे दुनिया जे आयल हर हिकु कोने जे सिंधी खे, जेके असां हिते गॾु थिया आहियूं या ॿार आहियूं, अॼु हिन मंच तां मां तव्हांखे सिंध जी उन पवित्र भूमि संत सतराम दास जे जनम आस्थान ऐं अमर शहीद संत कंवरराम जी कर्म भूमि राड़की साहिब जे तरफ़ां इहा ई दावत ॾियां त सिंध अचो, राड़की साहिबु अचो, उते तव्हांजो स्वागत आहे, ऐं वरी नवां थी करे वरी अञा अॻिते वधो, तरक़ी कयो।
तंहिंजे करे असां सिंधी जेके ई आहियूं असां वटि घणो खज़ानो आहे। एॾी असांजी वॾी क़ौम आहे, असांखे कमी काई कोन्हे, पैसो हुजे दौलत हुजे, असां घणो अॻिते वधिया आहियूं। ऐं असां एकता भावना में एतिरो प्यारु हूंदो आहे जो हिंदू मुस्लिम सभु गॾु रहंदा आहे, हर क़ौम गॾु रहंदी आहे। ऐं असां हर क़ौम खे या हर हिकु धर्म खे अॻिते खयो आहे। असां ॾिसंदासीं सिंधी उहा अहिड़ी क़ौम आहे, असांखे फ़ख़ुरु आहे त जॾहिं वेदनि जो नालो ईंदो आहे, जेका दुनिया जो पहिरियों किताबु ॻणियो वेंदो आहे, उहो असांजे सिंध जे कंठे ते लिखियो वियो ऋग्वेद। यानी हिंदू सभ्यता असांजे सिंधू जे कंठे ते थी। जेकॾहिं अचूं इस्लाम ते त क़ुर शरीफ़ जो पहिरियों तर्जुमो सिंधी ज़बान में कयो वियो पूरी दुनिया में। जॾहिं अरब मुल्क ॿिया घणा हुआ। जेकॾहिं अचूं सिखिज़म ते त गिरंथ साहिब जो पहिरियों तर्जुमो बि सिंधी में थियल आहे, जॾहिं त पंजाबी में बि पोइ थियो। ऐं जेकॾहिं अचूं असां ॿुध धर्म ते त मुंहंनि जे दड़े ते अॼु बि ॿुध जो इस्तूपा यादि ॾियारियो वियो आहे त सिंधी ॿोधियुनि खे कीअं इज़त ॾिनी, कीअं मान ॾिनो ऐं कीअं पाण सां अॻिते वधायो। तंहिंजे करे हर धर्म हर माहौल सां असां गॾु रहिया आहियूं ऐं इन करे हर माण्हू खे असां हीरो करे सम्झंदा आहियूं, हर हिक जी इज़त कंदा आहियूं। इन करे असां एतिरा ॾाह पैदा थिया आहिनि। जेकॾहिं असां ॾिसूं शाइर हुजनि, शाह लतीफ़ जो नालो सभ खां मथां आहे। अदीब हुजनि, डॉक्टर गुरबख्शाणी आहे। सियाणा हुजनि, ॾाह हुजनि, राम जेठमलानी पाण सां गॾु वेठो आहे। जेकॾहिं हिकु हिकु ताईं आवाज़ पहुचाइण ऐं जन जन ताईं प्यार जो पैगाम ॾेई करे सभ खे हिकु करण जो नालो हुजे त पोइ संत कंवरराम पाण सभिनी जे साम्हूं हूंदो आहे, सदाई साथ ॾींदो आहे। इन जे करे असां सिंधी ग्लोबलाइज़ आहियूं, सभु गॾु आहियूं ऐं पूरी दुनिया जी नेचर असांजी सिंध में आहे ऐं सिंध जी सुगंध असां सिंधियुनि जे दिमाग़ में आहे। तंहिंजे करे असां उन दिमाग़ खे सही हलायूं, बहितर नमूने इस्तेमालु कयूं। असां दुनिया जे कंहिं बि कोने में वियाऊं थोरी नेचर सां वास्तो पवंदो आहे, किथे समुंड सां, किथे दरिया सां, किथे हरियाली सां, किथे बयाबान सां, किथे कंहिं चीज़ सां। असां वटि सभु कुझु आहे। जिते वेंदा आहियूं, बयाबान में वेंदा आहियूं, थोरी हरियाली जो पंहिंजो दिमाग़ खेलाईंदा आहियूं त उन खे बि सॼो गुल गुलज़ार करे छॾींदा आहियूं। ऐं जिते सिंधी वेंदो आहे उते ख़ुशी ऐं ख़ुशहाली पंहिंजो पाण ईंदी आहे। हू सिर्फ़ु पाण ख़ुशहाल न रहंदो आहे, पर असली जेका उते क़ौम रहंदी आहे उन खे बि ख़ुशहाली ॾींदो आहे, उते बि सभु कुझु बहितर आणींदो आहे। ऐं जेके सभु ॿोलियूं पूरी दुनिया असांजी ज़बान में आहे त उहा असांजी ॿोली जे करे आहे। तंहिंजे करे जेके हिते वेठा आहियूं असांखे लाहे अमल अहिड़ो तयारु करणु खपे जंहिंसां असां सिंधी ॿोली खे दुनिया में बचाए सघूं। छाकाणि त इहा ॿोली रही असां सभु ॿोलियूं ॻाल्हाए सघंदासीं, दुनिया में कामयाबी पाए सघंदासीं। सिंधी न आई त वरी असां थोरो पोइ ते पइजी वेंदासीं। सिंध जी नेचर असांजे दिमाग़ ते रहे। इन जे करे मां हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी खे राड़की साहिबु अचण जे लाइ आमंत्रित कयां थो, दावत ॾियां थो त पाण पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु आणियो ऐं इहा बहितर ज़बान पंहिंजे ॿारनि ताईं ज़रूरु पहुचायो। जेकॾहिं चयो त असां सिंधी कारोबारी आहियूं, ठीकु आहे। जेकॾहिं असां पंहिंजी उन असलियत खे साबित करण जे लाइ चाहियूं तॾहिं बि सिंधी ॻाल्हायूं। जेकॾहिं कारोबार खे वाधारे करण लाइ चाहियूं तॾहिं बि सिंधी असां सां गॾु हूंदी। सो अॼु जंहिं मौक़े ते पाण सभु गॾु थियाऊं, उन शुभ अवसर ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर, उन मालिक दर, उन प्रभु परमात्मा दर इहा ई इल्तिजा, अरदास ऐं वेनती त पाण सभिनी सिंधियुनि खे अहिड़ी सुमत, अहिड़ी रहमत ऐं अहिड़ी ताक़त बख़्शे जो मालिक जहिड़ो दिमाग़ असांखे ॾेई, जहिड़ी धरती ते पैदा करे असांखे ज़बान ॾेई करे बणायो आहे, शाल असां उन ते पूरा उतरी सघूं। सो अॼु जे हिन शुभ अवसर ते तव्हां सभिनी भाउरनि, भेनरुनि, ॿाहिरि आयल महिमाननि, ख़ासि करे असांजे भाउ राम जवाहराणी जे पाण सभिनी खे गॾु कयो, या उन्हनि सभिनी प्यारनि जेके हिन मंच ते वेठा आहिनि या इन में कंहिं क़िस्म जी शेवा में शामिलु थिया या गॾु हली रहिया आहिनि, तव्हां सभिनी खे
पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब सिंध जी पवित्र भूमि तां इहा ई आशीर्वाद त सदाई अॻिते हलंदा वधंदा वसंदा फलंदा फूलंदा ख़ुशि ऐं खुशहाल रहो। सचो सतराम, सचो सतराम, सचो। हिकिड़ी ॿुधायां थो दादा जेठमलानी. Everybody knows Dada Jetmalani. If there is any Sindhi among us, he's the top. And we are recognizing him today as a Sindhu Ratan Award. This is the surprise we wanted to give him. ए सिंधु रतन जे अवार्ड सां नवाज़ियल। तंहिंखां पोइ वरी हिकिड़ो ॿियो तमामु सुहिणो डांस आइटम पेश करे रही आहे। मूंखे घणेई इनाम मिलिया आहिनि दुनिया में, मूंखे अॼु अखियुनि मां सचपच दिलि भरिजी थी अचे ऐं मां पाण खे रोअण खां ॾाढो तकलीफ़ सां रोकियां थो त अॼु सिंधी जातीअ मुंहिंजो कुझु क़दुरु कयो आहे। वरी बि शुक्र आहे भॻवान जो 83 वर्ष जे उमिरि में घटि में घटि ही इनाम मूंखे मिलियो आहे। तव्हां सभिनी जी आशीर्वाद खपे। धन्यवाद दादा जेठमलानी जी। सिंधु रतन श्री जेठमलानी जी। 12 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन खे हर हिकु डेलीगेट पंहिंजे उमंग ऐं उत्साह सां गॾिजी करे उनखे सफल करण जी जेका कोशिशि कई उन इहो साबित कयो त सिंधी असीं हमेशह गॾु आहियूं। सिंधी किथे बि आहे सिंधी आहे। सिंधी सरहद जो हुन पार आहे या सरहद जे हिन पार आहे, विलायत जे कहिड़े बि मुल्क में आहे, सिंधी सिंधी आहिनि। सिंधियुनि जो हिकु मंच ते गॾु थियणु इहो साबित करे थो त असां में हींअर आहिस्ते आहिस्ते ॿधी अची रही आहे ऐं यकीननि इन ॿधीअ सां असीं इतिहास जा नवां वर्क वराईंदासीं, नओं इतिहास जोड़ींदासीं। आमीन।